अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान जे इलाइक़े शाहपुर चाकर जे ॻोठ ताजमुम डहरी जा रिहायशी 2012 में रोज़गार जे सिलसिले में इंडिया लॾे वेंदड़ ॿुढे भील समेत संदसि ख़ानदान जे 11 भातियुनि जा राजस्थान सूबे जे ज़िले जोधपुर में संदन पुरस्कार फ़ौतगी खे पाकिस्तान तालका शहदादपुर भरिसां रहंदड़ ॿुढे भील जी न्याणी मखणी भील ऐं ॿियनि पाकिस्तान हुकूमत खां अपील कई आहे त इंडिया में बची वेंदड़ संदन 5 ॼणनि खे वापसि पाकिस्तान आणण लाइ संदन मदद कई वञे। मसलो ये आहे असांजे घर जा भाती यारनि खे ई रसोइयूं अलाए हणी विया, अलाए छा करे कातल करे विया आहिनि, जो खून साबित थिए ऐं पिरिया ते इंतज़ाम वरायो पिया आणनि। हू कहिड़ी आहे औरत सो बीह माउ पीउ ते बीहंदी, जा भाइटनि ते बीहंदी, जा भाउ ते बीहंदी, उहो कहिड़ी आहे सो बीहंदी। हाणे इहो ई आहे त असांखे हू हिते हुननि जो खून साबित थिए, कातल ॿधजनि, कातलनि खां वंहार वठे ऐं असांजा माण्हू आहिनि से असांखे हिते पहुचाइणु खपे। वो पढ़ा लिखा घर था, वो टैलेंट था, वो खुद लड़की नर्स थी। जिस प्रिया के साथ इल्जाम लगाया जाता है, कौन सा बंदा है जो अपने माँ या बाप या भाइयों को मारता है। मेरी मोदी से ये रिक्वेस्ट है कि हम यही सोचते थे कि इंडिया में इंसाफ दिलाया जाता है, लेकिन मोदी साहब ये इंसाफ दिलाया जाता है कि सरेआम एक घर के बंदे 11 अफराद मारे जाते हैं। आज तक उनका कोई भी उनको रिक्वेस्ट नहीं मिली, आज तक उनके पीछे कुछ भी नहीं हुआ, बल्कि बावजूद उन बंदों में से एक भाई बचा गया है, मेरा मामा केवा नाम का। उसके साथ भी इतनी नाजायज की जा रही है कि तेरी बहन ने अपने घर वाले अफरादों को मारा है। कोई बहन ऐसे नहीं मारती, अगर मारती तो बहन उस भाई को भी मारती। आज उनसे सवाल किया जा रहा है, एक मेरी खाला मलका नाम की वो जिंदा है, एक मेरा मामू जिंदा है केवा नाम का। उनके साथ पुलिस वाले और मोदी साहब तेरे उधर कानून के बंदे उनको हावी होके अजीब 11 उनके सामने लाश पड़े हुए। उसके बावजूद भी उनसे ये सवाल किए जा रहे हैं कि तेरी बहन ने किया है, उल्टा उनके सामने इंसाफ लगाया जाए। वाह मोदी साहब, तेरे मुल्क का हमने इंसाफ देखा और गरीबों का बहुत हक आप करते हो। हमारो इधर से इमरान खान से हमारी ये अपील है, बराए मेहरबानी करके हम रिक्वेस्ट करते हैं कि जो हमारे 5 बंदे हैं, अफराद हैं हमारे, वो इधर मंगाए जाए। और ज्यादा से ज्यादा हम रिक्वेस्ट करते हैं, हाथ जोड़ के हो सके तो हम उनके रस्मों में शामिल हो सके। हमारी जॾहिं त संदन पुरस्कार फ़ौतगी ते उतां जे मक़ामी इंडियन पुलिस शुरूआती तफ़्तीश में दावा कई आहे त पाकिस्तान मां 2012 में इंडिया लॾे ईंदड़ ॿुढे भील समेत 11 ॼणनि खे उन जे न्याणी प्रिया ज़हरीली इंजेक्शन ॾेई क़तल कयो आहे ऐं पाण बि ख़ुदकुशी करे छॾी आहे। जॾहिं त इंडिया पुलिस जो चवणु आहे त ॿुढे भील जे फैमिली मां संदसि हिकु पुटु 37 साला केवल भील खे ज़िंदा बचायो वियो आहे, जंहिंखां वधीक वाक़े जी तफ़्तीश जारी आहे। जॾहिं त पाकिस्तान में मौजूद ॿुढे भील जी न्याणी मखणी भील सॼे वाक़े खे क़तल करार ॾींदे चयो आहे त मुंहिंजे वालिदीन जी पूरी फैमिली पढ़ियल लिखियल हुई ऐं हू ख़ुदकुशी नथा करे सघनि। हुन जो वधीक चवणु हो त इंडिया में असांजे ज़िंदा बची वियल माण्हुनि खे धमकाए हिरासां कयो पियो वञे ऐं वाक़े में मुलवस माण्हुनि खे उतां जी मक़ामी पुलिस ऐं बाअसर माण्हू बचाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। सुधीर भील जो चवणु हो त असां सम्झंदा हुआसीं त इंडिया में हिंदुनि सां इंसाफ़ कयो वेंदो आहे, मगर हिक ई जॻह ते 11 ॼणनि जे क़तल मां साबित थियो त असां हिंदू इंडिया में न पर पाकिस्तान में महफ़ूज़ आहियूं। हुननि पाकिस्तान हुकूमत खां मुतालबो कयो आहे त इन मामले में फौरी मुदाख़लत करे असांजी मदद करे त जीअं उते बची वियल माण्हुनि खे असां हिते वापसि पाकिस्तान आणे सघूं।